औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उन जा मिसाल ॿुधो। अव्हां वटि हज़रत मूसा सचाईअ जे रोशन दलीलनि सां आयो, पोइ तव्हां हुन जे परपुठ गाबो ठाहे उन जी पूॼा करणु लॻो ऐं ईअं करण सां तव्हां वॾो ज़ुल्म करे छॾियो ऐं हक़ खां हटी वियो। ऐं उहो वाक़ियो बि यादि कयो जॾहिं असां तव्हां खां अहदु वरितो। उन वक़्तु तूर जबल जूं चोटियूं अव्हां जे मथां बुलंद कयूं वयूं हुयूं त जेको किताबु तव्हां खे ॾिनो वियो आहे तंहिंखे मज़बूतीअ सां झलियो ऐं उन ते अमल कयो। तव्हां ज़बान सां त चयो त ॿुधोसीं, पर दिलि सां चयो त नथा मञूं। पोइ छा थियो जो अव्हां जे कुफ़र सबबि अव्हां जे दिलनि में गाबे जे पूॼा असरु करे वई। ए पैगंबर, उन्हनि माण्हुनि खे चओ त जेकॾहिं तव्हां जो ईमान इहो आहे त कहिड़ी न बुराई आहे उहा जो तव्हां जो मुनाफ़िक़ाणो कूड़ो ईमान अव्हां खे ॾसे थो।